नगर पार्कर में मारवी जे बाग ते सियान जी आमद शुरू थी वई आहे। मरीजी जाए बना है थर वसी जे परवे प्यारा आंकी ते जिस्म जाम आलूरा पदर ए पटस मन उमरां वींदड़ो पुछा कोयला जित मुंजा मारू जिते मुंजा सांगियड़ा जिते मुंजा मारू वड़ा जिते मुंजा मारू। नगर पार्कर जी मशहूर लोई ऐं लज जी रखवाली मारवी जन्म भूमि ॻोठ भालवा ते उमर मारवी जे नाले क़ाइम कयल म्यूज़ियम त आहे जिते खणी ॾिठो वञे त हर साल वांगर मुल्क जी कुंड ऐं कुछ खां घुमण लाइ ईंदड़ सायन खे वॾियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उमरां वींदड़ो पुछां कोई अला जिते मुंजा मारू जिते मुंजा मारू वड़ा जिते मुंजा सांगियड़ा जिते मुंजा मारू उमरां वींदड़ो पुछां कोई अला जिते मुंजा मारू। जिते सायन लाइ का बि सरकार पारां रेस्टोरेंट या होटल मुसाफ़िरखाना क़ाइम नाहिनि कया। ॾिठो वञे त ॻोठाणनि पारां ई आसपास जे इलाइक़नि पारां ऊठ घोड़ा छपरा होटलूं क़ाइम करे रोज़िसां खे वेठल आहिनि। अचो त सायन खां ई मक़ामी माण्हुनि खां वीचार वंडूं त हुन जो छा चवणु आहे। मारवी जे खूह ते मौजूदु आहियूं। हिते तमामु घणा सियाह घुमण जे लाइ आयल आहिनि ऐं हिते जेको सो लेडीज़ जे लाइ ऐं घुमण वारनि जे लाइ का बि सहूलियत मौजूदु कोन्हे। छाजे करे हिते जेके बि गेस्ट हाउस पहिरियों हुयो उनखे हींअर जेको लाइट जी सहूलियत मौजूदु न हुअण जे करे गेस्ट हाउस खे कैंसिल करे छॾियो आहे। हिते सिर्फ़ु हिकिड़ो नंढिड़ो म्यूज़ियम ठहियलु आहे ऐं बाक़ी जेके सो पाणी जी सहूलियत बि हिते फिराम न आहे ऐं जाम मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। जेके घुमण वारा माण्हू ईंदा आहिनि उन्हनि खे असां बि जाम परेशान थींदा आहियूं पाणी जे लाइ। हिते हिकिड़ो समर पंप हुजणु खपे ऐं ॿाहिरि जेको सो मुसाफ़िरखाना ॿिया हुजणु खपनि त जीअं घुमण वारनि खे मुश्किलातूं पेश न अची सघनि। 100 साल खां मथे टाइम गुज़री कदई में शयूं कि हिते माण्हू घुमण जे लाइ हज़ारे लाखे माण्हू अचंदा आहिनि ऐं नंगर कारूंजर ते बि हज़ारे लाखे माण्हू घुमण अचनि था। ऐं पाणी जो बि बंदोबस्तु रखियो वञे। हिते पंहिंजो कारोबार करे वेठा आहियूं। होटलूं लॻायूं आहिनि ऐं काफ़ी दोस्त घुमण ईंदा आहिनि असां वटि ऐं रोज़ जो रोज़ तक़रीबन 100-150 खां वधीक गाॾी एंट्री थींदी आहे असां वटि हिते। मारवी मलीर जी इहो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। अहिड़ा किरदार सिंध में मौजूदु आहिनि ऐं उहे उन्हनि जा मारू ऐं उहा नेचर कुदरत उहो माहौल अञा ताईं धरती ते पर अफ़सोस सां चवणो थो पए त जेको ही माण्हू आहिनि अञा ताईं उन्हनि हालतुनि में उन्हनि पसमानदा ऐं गुरबत वारी ज़िंदगी में आहिनि। तंहिं करे हिते सुठियूं यूनिवर्सिटी क़ाइमु थियणु खपे। हिते नंगर में मारवी जे नाले सां हिते यूनिवर्सिटी ठहणु खपे। हिते नेचर जे बारे में हिन तर्जे में असांजो पहिरियों सफ़र हो त मिस्किन मारू माण्हुनि जी हालतुनि खे ॾिसंदे दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी ऐं हिते साम्राजी कुवतूं वसाइलनि ते ॻिजनि वांगुरु नज़र त रखियो वेठा आहिनि पर मारू माण्हुनि जी भलाई लाइ या हिन धरती वासियुनि जे ज़िंदगी में तब्दीली आणण जे लाइ कुझु बि कोन करे सघिया आहिनि। अफ़सोस सां चवणो पवे थो। पवे प्यारा हर वसी जे पवे प्यारा पोइ ॾिसण जहिड़ा थी नज़ारा वसकारे जामी है वसन करस मजीद जे गुल टिड़न किस्मे किस्मे गाह फुटन मारू अड़न जा माल चरन सन्हड़ी सन्हड़ी बूंद वसे हर पासे हुबकार थिए
भूंगा भिजन मस्तीअ में था मोर नचन जॾहिं उतर खां घोड़ूं गजन सारो थर थियो पवे चमन मींहं वसण खां पोइ दुनिया में मुल्क नया थर जहिड़ो हा मुल्क नया थर जहिड़ो कारूं झर जे ॻाल्हि न कर मत थी न पवे अॼु झेड़ो हा थी न पवे अॼु झेड़ो।